नाज़रीन ही हितां जो मक़ामी सहाफ़ी आहे आलम पालारी, उन सां पाण ॻाल्हि कंदासीं त हिननि जेको ग़रीब ख़ानदान आहे उन्हनि जी आख़िर असुलु हक़ीक़त छा आहे, छा मसइलो हिननि जो? जी आलम। जी ही यूसी मुंदर खान जे भरिसां कलो खूंअर जे भरिसां ॻोठु खमू खान पालारी आहे। उन जा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ियल आहिनि। हिननि खे सिहत खाते तरफ़ां अञा उहा रिपोर्ट न ॾिनी वई आहे त आया हिननि खे बीमारी कहिड़ी आहे या हिननि खे छा थियो आहे। ऐं ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ही पंहिंजो इलाजु कराइनि था प्राइवेट अस्पतालनि में, गवर्नमेंट जे अस्पतालनि में विया आहिनि, पर उन हिननि खे मुख़्तलिफ़ वक़्ती बुखार पेनाडोल जूं दवाऊं ॾेई हिन खे वापसि मोकिले छॾीनि था। ही ग़िज़ाई खोट जो केस आहे। हिते कोहिस्तान जेको ॾुकारियल ॾेह रहियो आहे, हींअर बरसातूं पयूं आहिनि, पर ही असुलु केस ग़िज़ाई खोट जो आहे। हिन ग़िज़ाई खोट सबबु हिन इलाइक़े में केतिरा ई अॻे बि ॿार मरी चुका आहिनि ऐं ही हिकु ई ख़ानदान आहे जेके हिन बीमारी में वकोड़ियल आहे। हीउ ग़िज़ाई खोट जो केस साम्हूं आयो आहे। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त हीउ मालामाल कोहिस्तान जो इलाइक़ो आहे जेको हिन वसीलनि सां मालामाल आहे, मैदनी वसीलनि सां। हिते सनअती ज़ोन भरिसां, पर हिननि जा अजा ॾिसी हिननि खे त का बुनियादी सहूलियत कोन मिलियल आहे। हिन ॻोठ में न पाणी आहे पीअण जो, न बिजली आहे। ही भरिसां ई हिते सनअती ज़ोन आहे जंहिंमें बिजली बि आहे, गैस बि आहे, पर हिननि ॻोठाणनि खे मुकमल नज़र अंदाज़ कयो वियो आहे। ही इंतिहाई हिकिड़ो मुख़लसी वारो केस आहे। हिन केस बाबति असां सिंध जे सूबाई वज़ीर, सिहत जे सूबाई वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदनि खे असां अपील कंदासीं त हिन मिसकिननि जी वाहिर थियणु घुरिजे।